टॉयज़ जी बेहिसाब वैरायटी आहे। वॾे खां वॾियूं बोट्स भी आहिनि ॿारनि जी रांदि लाइ, क़िस्म क़िस्म गाॾियूं, जंहिंखे बि न हितां पंहिंजे फैमिली जे ॿारनि लाइ गिफ्ट्स वठिणा हुजनि उहे हितां ई वठे त बहितर आहे, जंहिंजी वॾी फैमिली हुजे। लेट्स गो सी साइड। हलो, हिते सी कोन्हे रियाद में। क्ले त इहा हर हंधि मिले थी, कराची में बि हर स्टोर ते ॿारनि जे लाइ इहे दॿा ठहिया पिया आहिनि क़िस्म क़िस्म। हर थोरी देरि खां पोइ चवां थी हेठि था वञूं, वरी ॾिसां थी शयूं पयूं आहिनि त चवां थी त भला इहे मां रिकॉर्ड करे वठां त बहितर आहे। सो स्टेशनरी काॾे वई? सच पच हिकिड़ो अवामी स्टोर आहे जितां हर माण्हूअ जे घर जी ज़रूरत, फैमिली जी ज़रूरत, ॿारनि जी पूरी हर लिहाज़ खां ज़रूरत हितां पूरी थी सघे थी ऐं इलाही सस्ते में। सो ख़ुशी थी मूंखे ॾाढो हिते अची। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते रहण वारा सभु माण्हू त अमीर न आहिनि न, एतिरे क़दुरु जो हिते रहण वारा जेके अरब आहिनि उहे बि सभु अमीर न आहिनि, अरबनि में बि के सफ़ा ग़रीब आहिनि। एतिरे क़दुरु जो मूंखे ख़बर पई त जदा में हिकिड़ो यतीम खानो बि आहे जिते यतीम अरब ॿार ख़ैरात ते पलंदा आहिनि, ईअं बि आहे। सो त हीअ हिकिड़ो ॾाढो प्यारो स्टोर आहे जेको सभिनी ज़रूरतूं पूरियूं करे सघे थो। आम माण्हू, ग़रीब माण्हू, मिडिल क्लास माण्हू ऐं ख़ुशहाल माण्हू बि हितां वठनि था। कम जी शइ अगरि कंहिंखे बि मिली थी वञे त कोई मुड़े नथो। ये ॾिसो केॾा प्यारा आहिनि, हे शार्पनर्स आहिनि, ज़बरदस्त। हादिया राजिया घर में न आहिनि, ये वठी छा कयां। सुराण हे त ॾिस सभु शार्पनर्स अई, केॾा प्यारा आहिनि न। वाह जी वैरायटी आहे। हे हिकिड़ो कंहिं बि ॿारनि खे गिफ्ट सेट ॾेई सघिजे थो, सभु शयूं अथसि हिन में। ॾिसां इरेज़र आहिनि, अलाए छा आहिनि पर आइस्क्रीम जी शक्ल जा आहिनि। ॾाढियूं प्यारियूं कलरफुल शयूं, न याने मुंहिंजो जहिड़ो माण्हू त हरूभरू ज़रूरत न हुजे तॾहिं बि वठणु चाहे। टेप्स ऐं ग्लू ऐं पूरा पूरा पैकेट ऐं वॾी वॾी साइज़ में ऐं सॼा सॼा बंडल्स। वाह, बसि अबा ये डेकोरेशन जी दुनिया है हिते। ये सभु डेकोरेशन जूं आहिनि। हे छा आहिनि? चाहे बि गेम। हे लुबान ॿारण जे लाइ, खुशबू ॿारण जे लाइ। फॉर काउंटिंग। ऐं हे वुड जा कटल पीसिस था मिलनि, कोस्टर करे यूज़ कयो या जीअं बि यूज़ कयो। हिते बि उहो ई पेंटिंग जो सामान बि आहे, पेंट्स बि आहिनि ऐं ब्लैंक शयूं बि आहिनि, पज़ल, पेंटिंग शीट्स। हेठि वेंदे वेंदे वरी वापसि थी अची वञा, मज़े मज़े जूं एॾी शयूं थियूं नज़र अचनि। पेंटिंग जूं शीट्स सभु ऐं कलर्स। शेप्स, वुडन शेप्स, कटआउट्स। उहो ई मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए न त ग़रीब खां ग़रीब माण्हू बि इहे शयूं अफोर्ड करे सघे थो हिते।
पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ, सेखारण जे लाइ, एंटरटेन करण जे लाइ। ऐं हिन पासे बि ॾिसो हे फ्रेम्स आहिनि, उन्हनि सां पेंट ऐं ब्रश ॾिनल आहिनि, त जेको बि इन्हनि खे पेंट करे पंहिंजे हिसाब सां ज़बरदस्त। ऐं हे सॼा ब्लैंक कैनवस आहिनि पेंटिंग जे लाइ, नंढा वॾा हर साइज़ जा। ऐं हिते मथे वरी थाम, उन पासे पूरो शीशे जो सेटिंग सॼी थामनि जी। हिते बि ऑलमोस्ट ओड़ी शयूं जेके हर हंधि हूंदियूं आहिनि सभिनी दुकाननि में, सभिनी मार्केट्स में। पर हिन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो हिते हर शइ उहा 5 रियाल जी आहे, त कोई बि वठी थो सघे। हिते सॼियूं कैंडल्स आहिनि, टोटल हे पूरो सेक्शन कैंडल्स जो आहे, उतां खां वठी कंटिन्यू प्लेन ऐं कलरफुल ऐं ख़ुशबू वारियूं सभु हे कैंडल्स ज़बरदस्त। ज़ाहिर आहे त माण्हू यूज़ कनि था, इलाही रवाज आहे ॿारण जो, त उहे शयूं उन हिसाब सां हिते मार्केट में अवेलेबल बि आहिनि। हिन पासे बि उहे कलरफुल शीट्स आहिनि पेंटिंग जे लाइ, कलर्स उन्हनि सां मार्कर्स गॾु ॾिनल आहिनि, सॼो सामान। हे सेट हिते ॾाढा प्यारा आहिनि, वॉलेट, पेंसिलियूं, पेंसिल बॉक्स, इरेज़र, शार्पनर, पूरो याने हिकिड़ी कलर स्कीम, हिकिड़ी थीम में। ऐं अलाए केॾा पिया आहिनि इहे, पर इन्हनि खे ॾिसी मूंखे सिर्फ़ु हादी ऐं राजिया तूं यादि अचनि। ॿियो त कोई एतिरो नंढो ॿारु आहे कोन जंहिंजे लाइ मां वठां। हे ॾिसो पूरा हिन में हे नंढा नंढा कैनवस आहिनि ऐं पेंट बि ॾिनल आहे, जेको इन्हनि खे बि पेंट करे। हिन में स्टेंसिल्स आहिनि, हाई प्लांटर्स, jars, vases. Why these things are lying like this? Maybe someone did not buy from the counter. Ooh. ये प्लेट है। Heavy, right? हाँ, planters से so मक्का दे बना। This is nice in your garden. Yes. Flowers and plants. वाह 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 वाह, बस कैसे वज़न एॾो घणो अथनि न जो दिलि बि चाहे तॾहिं बि माण्हू न वठे। हिते अलाए छो ट्रॉलीज़ भरियूं पियूं, शायदि काउंटर तां वापसि थियूं या ख़बर न आहे हिननि सेट न कयूं। माण्हू खणी जीअं प्राइसिस पुछे काउंटर ते वापसि बि करे छॾींदा आहिनि शयूं। ऐं हे सभु जेके आहिनि न सजावट जो सामान आहे, गुल, पन, मनी प्लांट जूं बोतलूं, ईअं सम्झो। उफ, ऐं पंहिंजी बैक साइड ते त मां अञा ॾिसां ई नथी न। हाणे मां तव्हांखे पंहिंजी बैक साइड ते ॾेखारियां। हे मुंहिंजी बैक साइड ते हुयो, गुलदान ॾिसो छा न आहे हिते। ऐं बिल्कुलु नथो वठी सघिजे, करणु मुश्किल आहे। डेकोरेशन्स हिते बि हीअं ट्रॉलीज़ भरियूं पियूं आहिनि, अलाए कंहिं अलाए केॾी महिल अलाए छो उछलियूं आहिनि। ज़बरदस्त। प्लास्टिक जूं शीट्स आहिनि, हे हिते वठनि था पिया। हिननि वरितियूं आहिनि शयूं वुडन फ्रेम्स जी, त ख़बर अथव मां केॾी दीवानी आहियां। सो हे 3 फ्रेम्स आहिनि 5 रियाल में। ये 5 रियाल में, ये भी और हैं वो कुछ चीज़ें जो हैं। अच्छा। वो नजर नहीं आ रही यहाँ पे। ओके, थैंक यू, शुक्रिया, बहुत शुक्रिया। सो हिकिड़ो असांखे मिली वियो माण्हू, त उहो असांखे गाइड पियो करे त हे मज़े जी शयूं अथव ॾाढियूं, वठो। असां त अॻे चरिया आहियूं, असांखे को गाइड करे न करे असां पाण ई चरिया थींदासीं। सो 2 खयां आहिनि, हे हितां हिकिड़ो भाई इहे एॾियूं सारियूं शयूं खणी वियो आहे। ऐं मां त हिननि फ्रेम्स में ख़ैर हे न रखंदमि, अगरि वठां त गुल फुल, मूंखे त पिक्चर्स ई रखणियूं हूंदियूं आहिनि।
ये भी सही है। एक सेकंड इसकी फोटो खींच लिया ताकि मैं जी जी, आ जाए आ जाए। मसला ना करे। हे ॾिसो हुननि एॾियूं शयूं वरितियूं आहिनि पोटे ऐं ॾाॾे, पोइ बि अञा वरी तस्वीरूं बि कढणु आयो आहे हुननि जूं। भई वाह जो स्टफ आहे त ज़बरदस्त। What is this? For books? नो फॉर कुरान। I want one set, one more set of this. It's cheap. सो ॾिसां थी हिन मां 2 सेट वठां थी। हिकिड़ो वठी चुकी आहियां, हिकिड़ो हे आहे। न न करे बि असांजी ट्रॉली भरजंदी थी वञे। इंतिहा थी विया बाबा, इंतिहा। सो पोड़ो माण्हू वेंदे वेंदे असांखे चई वियो ॿारनि जी टोपियूं बि मिलनि वथियूं, ॿारनि जा पर्स बि मिलनि वथा। हे पर्स ऐं टोपी ॾिसो, हिकिड़ो सेट यानी मैचिंग करे हेठि ऐं हिन जो पाउच।